बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध टीवी जे प्रोग्राम मुहासबो में मां आहियां अवां जी मेज़बान निदा आबड़ो। नाज़रीन, जीअं तव्हांखे हिन प्रोग्राम जे जेको आहे फॉर्मेट आहे उन समूरे जी तव्हांखे ख़बर आहे त हिन प्रोग्राम जे ज़रिए तव्हां सिंध सरकार जे कंहिं बि खाते में लाॻापियल कंहिं बि खाते में जेकॾहिं तव्हांखे का बि शिकायत आहे तव्हां हिन प्रोग्राम जे ज़रिए असांखे लाइव कॉल करे पंहिंजा मसइला असां सां शेयर करे सघो था ऐं असां हिन प्रोग्राम जे ज़रिए अवां जा जेके बि मसइला हूंदा उहे आला ऐवाननि ताईं पहुचाए करे उनखे बर वक़्तु हल करण जी कोशिशि कंदासीं। नाज़रीन, अॼु पाण जंहिं टॉपिक ते ॻाल्हि कंदासीं उहो सिंध जो इंतिहाई अहम ऐं हसास मामिलो आहे जंहिं ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। यकीनन तव्हां सम्झी विया हूंदो त सिंध जो हिन वक़्तु अहम ऐं हसास जेको मामिलो आहे उहो कहिड़ो आहे। हिन वक़्तु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जे प्रोग्राम जो मौज़ू आहे एजुकेशन। सिंध जी तालीम हिन वक़्तु किथे आहे। पाण इन समूरी सूरत हाल जे हवाले सां तालीम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असांजे स्टूडियो में जेको असांजो महिमान मौजूदु आहे उनजो मां तव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां। हिन वक़्तु जेको असां सां मौजूदु आहे स्टूडियो में असांजो महिमान उहो आहे तालीम खाते जो सेक्रेटरी फज़लुल्लाह पेचूर साहब। वॾी महिरबानी फज़लुल्लाह पेचूर साहब, तव्हांखे वेलकम कयूं था, अस्सलाम वालेकुम कयूं था। तव्हां असांखे टाइम ॾिनो, असांजे प्रोग्राम में आयो। यकीनन जीअं त मां शुरू में ॻाल्हि कई त इंतिहाई अहम ऐं हसास मामिलो आहे हिन वक़्तु सिंध जो तालीम। पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। 8 सालनि खां वठी तव्हां ॿी हुकूमत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऐं तव्हां सेक्रेटरी तालीम आहियो। इन समूरी सूरत हाल में जॾहिं तव्हां जॉइन कयो हिनखे तालीम खाते खे उन वक़्तु ऐं हिन वक़्तु तव्हां तालीम खे हिन वक़्तु किथे पिया ॾिसो? निदा छो न हाणे असां हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में ॻाल्हाईंदासीं। तव्हां 8 सालनि जी ॻाल्हि कई पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। हाणे उन्हनि 8 सालनि में मूं सेक्रेटरी न हुयुमि, मूंखे 3-4 साल हले पियो। 4 साल बि तमामु न तमामु वॾा न आहिनि। जेको 40 सालनि जो बैगेज आहे मां खणी हलां थो कुल्हे ते, उन में एॾियूं कोताहियूं आहिनि। शायदि जेकॾहिं 5 कलाकनि जो प्रोग्राम हुजे उन में बि घटि आहे, एॾियूं कोताहियूं आहिनि। हाणे कोताहियूं उन्हनि खे जॾहिं असेस कया, कोताहियुनि में वेंदासीं त वरी पोइ इन जो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव आहे, पॉलिटिकल पर्सपेक्टिव आहे, ब्यूरोक्रेटिक एंगल आहे। उनखे मां त चवां थो त इहो हिकु यानी अहिड़ा दौर बि हुया जेके जंहिंमें डेमोक्रेसी न हुई सिंध में ऐं पर पाकिस्तान में। यानी हिननि स्टेटस को मेंटेन कयो हर दौर में अची। हाणे जॾहिं असां स्टेटस को के शेक कयो आहे थोरो घणो त उन में वरी पोइ मसइला एॾा थी विया आहिनि। तव्हां रोज़ु अख़बारुनि में पढ़ंदा हूंदव, रोज़ु रेडियो टेलीविज़न में एजुटेशन रोज़ु पियो थिए। माण्हू पंहिंजा ज़ाती इशू बि अॻूं खणी करे स्कूल बंदि कराए था छॾनि। बिल्कुलु यकीनन तव्हां उन समूरनि तंज़ीमुनि खे बि मुंहुं ॾिनो आहे इन्हनि अरसे दौरान। पर मुंहिंजो सवाल इहो हो त हिन वक़्तु तव्हां तालीम खे कीअं पिया ॾिसो? छा कुझु बहितरी अची सघी आहे या बहितरी ईंदी? बहितरी अचे पई। इन जी असेसमेंट त अॻे हिस्ट्री अॻे कंदी, हिस्टोरियंस कंदा, या इंडिकेटर्स जेके रिलीज़ थींदा अॻे साल, हर साल इंडिकेटर्स रिलीज़ थींदा आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाईंदा त असां केतिरो कमु कयो आहे। हाणे मसइलो इहो आहे त जेके 40 सालनि में उस्तादनि जूं भर्तियूं थियूं नॉन मेरिटोरियस रिक्रूटमेंट थी, उहे उस्ताद आहिनि, उहे पढ़ाइनि पिया। हाणे असां वरी क्वालिटी एजुकेशन जी ॻाल्हि बि कयूं था त जेकॾहिं उस्ताद उहो ई आहे, नॉन मेरिटोरियस रिक्रूटमेंट थी आहे, वरी क्वालिटी जी ॻाल्हि बि कयूं पिया, त उहा कीअं हिकिड़ी मुतज़ाद शयूं आहिनि। बल्कि तव्हां पाण कुझु वक़्तु पहिरीं चयो त 80% जेके आहिनि उस्ताद अहिड़ा आहिनि जेके लाइक़ ई न आहिनि, जेके उस्तादनि जे आहिनि। यानी थी सघे थो असां वेठा आहियूं हिते, उन्हनि मां बि को उस्ताद हुजे मिट माइट में, उहो बि ॿुधंदो हुजे त हाणे असां इहे शर्म जी जहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ घटि में घटि। जेकॾहिं मुंहिंजो को रिश्तेदार आहे पढ़ाए थो, कंहिं स्कूल में वञे नथो, स्कूल में ॿारनि खे पढ़ाए नथो सघे, हिकिड़ो त वञणु पंहिंजी जाइ ते आहे, हिकिड़ो त एब्सेंटी टीचर आहे, वञे थो स्कूल में पर पढ़ाए नथो सघे। इहे हिकिड़ियूं मुतज़ाद ॻाल्हियूं आहिनि। भई हिकिड़ो माण्हू, अच्छा ॿियो जॾहिं उस्ताद स्कूल में वञे थो, कंटेक्ट पीरियड आहे, मतिलबु कलाक पर डे शागिर्द सां, कलाक ॿार सां ॻाल्हाए थो, कलाक हुन सां इंटरेक्शन करे थो उस्ताद, एवरेज इहा आहे असांजी असेसमेंट। जेकॾहिं कलाक करे थो, 180 ॾींहं स्कूल खुलियल आहिनि साल में, त
त तव्हां 180 कलाक कंटेक्ट पीरियड आहे, टाइम आहे, कंटेक्ट टाइम बिटवीन टीचर एंड अमंग स्टूडेंट्स। दुनिया जी जेका तरक़ी थी आहे इहा सॼी एजुकेशन बेस्ड आहे। उन्हनि पंहिंजा इहे इंडिकेटर्स एजुकेशन जा बहितर कया। हाणे मां नथो चवां त मां को चैम्पियन आहे एजुकेशन जो, मां सभु सुधारो करे वेंदुसि, न बि करे सघूं था। सिचुएशन जेका आहे ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे। यानी तव्हां पंहिंजे इन अरसे दौरान मायूस आहियो या पुरुमीद मायूस आहियो? न आहियां, मां पुरुमीद आहियां, पर जेका असांखे सूरत हाल असांखे मिली आहे ऐं असांखे वठी वञे थी, उन में मां सम्झां थो एमरजेंसी जी सूरत हाल आहे। मां कॾहिं बि उन ते एमरजेंसी ते न ॻाल्हायो आहे, बिल्कुलु, पर मां इन ते ॻाल्हाईंदुसि अॼु त असांखे जेके इहा सिचुएशन आहे असांखे एमरजेंसी ॾांहुं वठी वञे पई, माना लाज़मी सर्विस। यानी पोइ डिपार्टमेंट ई सॼो एक्शन वठंदो ऐं डिपार्टमेंट ई ज़िम्मेदारु हूंदो। हाणे जेकॾहिं डायरेक्टर जो कमु बि सेक्रेटरी करे, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर जो बि सेक्रेटरी करे, इनएफिशिएंसीज़ वधी वियूं आहिनि, कैपेसिटी न आहे उन्हनि माण्हुनि में। उस्ताद मां डायरेक्टर थी वियो, ॿुधंदा हूंदा, बिल्कुलु, यानी का हिमत न आहे उन्हनि माण्हुनि में जेकॾहिं को कंहिं ते एक्शन वठनि या को स्कूल सही हलाए सघनि। हरू भरू जी ॻाल्हि कंदासीं, फलाणी शइ न आहे, फलाणी शइ न आहे, फलाणी शइ न आहे, यानी इहे सभु शयूं ॾियण जे बावजूदि बि जेकॾहिं ॾिनियूं वञनि त बि हुननि में एतिरी कैपेबिलिटी कैपेसिटी न आहे जो स्कूल प्रॉपरली हलाए सघनि। हर माण्हू सियासत थो करे, हर स्कूल में सियासत पई थिए। उनजो इहो ई नतीजो आहे न त सिंध जी तालीम हिन वक़्तु ॿियनि सूबनि खां काफ़ी पोइते आहियूं असां। न, ॿियनि सूबा खां असां जेके रिफॉर्म्स कया आहिनि असां बहितर कया आहिनि ॿियनि सूबनि खां, KPK खां, पंजाब खां। असांजा रिफॉर्म्स आहिनि जेके 3-4 सालनि में असां रिफॉर्म्स कया आहिनि, उहे असांजा बहितरी ॾांहुं असांखे वठी वेंदा। पर असांखे पंहिंजी सिचुएशन करेक्ट करणी पवंदी। वेज़ा वेज़ असांजे टीचर्स रिलेशनशिप इम्प्रूव करणा पवंदा। डायरेक्टर्स पंहिंजे लेवल ते इंडिपेंडेंट कमु पिया कनि, टीचर्स पंहिंजे लेवल ते इंडिपेंडेंटली कमु पिया कनि, ऐं सेक्रेटेरिएट जेका आहे इंडिपेंडेंटली कमु कई करे। सो इन्हनि सभिनी खे कोहिजन हिकिड़े कोहेसिव फोर्स ठाहिणो आहे, सभु गॾिजी कमु करिणो आहे। जेकॾहिं गॾिजी कमु न करे सघियासीं पोइ हिक ॿिए ते पंहिंजो बहतान इल्ज़ाम तराशी थींदी। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे ऐं तव्हां कुझु मायूस बि लॻो था, पुरुमीद बि आहियो, पर मां मायूस न आहियां, मां मायूसी वारी ॻाल्हि न कंदो आहियां, पुरुमीद आहियो। अच्छा, पर जेकॾहिं पुरुमीद न हुजां त तव्हांजे प्रोग्राम में शायदि न अचां। अच्छा पेचो साहब, पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, जीअं असां थोरी देरि पहिरियों ॻाल्हि कई त उस्तादनि जी जेका हाज़िरी आहे उहा यकीनी हवाले सां जेको सिस्टम लागू कयो वियो हो बायोमेट्रिक सिस्टम जे ज़रिए, उस्तादनि जी हाज़िरी 100% आहे, 60% आहे ऐं उन सां तालीम ते कहिड़ो बहितर थी आहे। उस्तादनि जी हाज़िरी बहितर थी आहे। पर किथे किथे बिजली न आहे त उहो त फंक्शन नथियूं कनि न। बिजली न आहे, अगेन पैसा वञनि था बिजली जा। बिजली जा कूड़ा बिल जेकॾहिं वापडा या KEC या पंहिंजो हेस्को सेप्को जे कूड़ा बिल ॾींदा, ऐं पोइ जेकॾहिं हिकिड़ो स्कूल आहे ईअं बि आयो आहे 2 रूमनि जो स्कूल आहे, उन ते ₹1,00,000 बिल आयो आहे महीने जो। पार्किंग कनि था यूनिट्स जी, वापडा KEC जेके बि आहिनि जी, छो गवर्नमेंट जो इदारो आहे, हणी छॾियो यूनिट, सही चोरी करके ॿिए खे लाइन ॾियो, यूनिट सिंध एजुकेशन डिपार्टमेंट ते हणी छॾियो। मां फाइनेंस सेक्रेटरी बि रहियो आहियां सिंध जो, इहो इशू उते बि मूं डिस्कस थियो हायर लेवल ते। यानी ॾिसो, पंजाब वटि 60,000 कनेक्शन आहिनि, असां वटि 25,000 कनेक्शन आहिनि। मां हेस्को जी हैदराबाद सेप्को जी ॻाल्हि थो कयां, कराची जी KEC जी नथो कयां। उन ज़माने में जंहिं वक़्तु मां फाइनेंस सेक्रेटरी हुयुमि, 25,000 कनेक्शन जा 11 अरब रुपया 12 अरब रुपया मां सम्झां थो बिल अचे पियो। जॾहिं होॾे 60,000 कनेक्शन आहिनि पंजाब में, उते 10,000 बिल पियो अचे, 10 बिलियन जो बिल पियो अचे। यानी तज़ादनि जो हिते हिकिड़ो मलबो आहे, जंहिंखे वरी मलबे खे असां हटायूं था त वरी ॿियो तज़ाद शुरू थो थी वञे। हाणे इनखे मोह कीअं ॾिजे, हिकिड़ो माण्हू नथो ॾेई सघे, इन में सॼी गवर्नमेंट खे शामिलु करिणो पवंदो। पोइ हुन में एमरजेंसी लागू कनि,
वो त सीएम सिंध भी पाण इहा ई ॻाल्हि कई जॾहिं उहो जॉइन कनि पिया संभालनि पिया जॾहिं वॾो वज़ीर थियणो उनजी पहिरीं ॻाल्हि इहा ई पहिरीं कोशिशि इहा ई त तालीम में इमरजेंसी लागू कई वेंदी ऐं इमरजेंसी बुनियादनि ते ई तालीम खे बहितर करण जी कोशिशि करे सघिजे थी। असांजे स्कूल जो इंफ्रास्ट्रक्चर आहे 40 सालनि में स्कूल मतिलबु जेकॾहिं रिपेयर एंड मेंटेनेंस न थी प्रॉपरली केॾांहुं विया पैसा ख़ुदा ॼाणे थो आई डोंट नो। हाणे बहितर असां कयूं पिया फील्ड में USAID स्कूल ठाहे थी जाइका ठाहे ॾिए थी स्कूल उन खां पोइ असां पाण असांजो प्रोग्राम आहे उन ते कयूं पिया ADP ते असां काफ़ी ख़र्च पिया कयूं। यानी तव्हां प्राइवेट स्कूल पिया कयो प्राइवेट पिया कयो इन सां तालीम पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप कयूं था प्राइवेट नथा कयूं इहो बि हिकिड़ो कंसेप्ट ग़लति आहे। स्कूल मां मुंहिंजो स्कूल आहे मां सर्विसिस मैनेजमेंट सर्विसिस हायर थो कयां कंहिं ॿिए माण्हू जूं मां उनखे पैसा थो ॾियां ॿारनि खां फ़ी चार्ज न थींदी इहो अश्योर था कयूं मां पंहिंजी सोसाइटी खे जेके बि माण्हू ॿुधनि था त जेकॾहिं असां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो अमल असां कयूं था कंहिंसां एग्रीमेंट कयूं था उनजो मतिलबु इहो न आहे त असां स्कूल विकिणूं था उन में मयारी तालीम हूंदी बिल्कुलु 100% मां ज़िमेदारी तव्हां खणो था मां खणा थो उन में जेके टीचर्स हूंदा उहे एतिरा क़ाबिल हूंदा असां पंहिंजा बि हूंदा क़ाबिल आहिनि मुंहिंजा टीचर बि ईअं न आहे हरू भरू पंहिंजा चवंदा आहिनि न सिंधी में सभु माण्हू ख़राबु आहियूं ईअं न आहे सुठा टीचर आहिनि उहे पढ़ाईंदा उन में जेकॾहिं उहे सुठा टीचर अञा वधीक उन्हनि खे बहितर टीचर खपंदा प्राइवेट सेक्टर खे त उहो मार्केट मां हायर कंदा उन्हनि खे इहा इजाज़त आहे छो असां उन्हनि खे पैसा ॾियूं था ॿियो असां नेक्स्ट फेज़ था कयूं रिक्रूटमेंट जो शुरू करणो आहे। तव्हांजी ॻाल्हि इहा ठीकु आहे बेचो साहब त प्राइवेट तव्हां स्कूल कयो था हिकिड़ो स्कूल हायर कयो था माण्हू बि खणो था क़ाबिल उस्ताद बि खणो था पर जेके ही पंहिंजा गवर्नमेंट जा जेके स्कूल आहिनि इहे गवर्नमेंट जा मुंहिंजा स्कूल आहिनि न तव्हांजा स्कूल आहिनि पर माण्हू त तव्हां ॿिया प्राइवेट में खणी आयो न ॿिया उन सां इहो फ़र्क़ु न पवंदो माण्हुनि में जेके आम माण्हू ॿिया स्कूल में ॿार शागिर्द वञनि था पिया पढ़ाई जे लाइ उन स्कूल में ऐं हुन स्कूल में छा डिफरेंस कंदासीं सभु कंदासीं डिफरेंस न रखिणो आहे न इहो ई मां अर्ज़ु कयां थो त डिफरेंस न रखंदासीं इहो जॾहिं हलंदी वेंदी ॻाल्हि अॻिते वधंदी त आहिस्ता आहिस्ता ॾिसो न इमीडिएटली तव्हां चओ था त जेकॾहिं मुंहिंजा 100 स्कूल आहिनि सिंध में मिसाल वॾा मां 100 जा 100 स्कूल प्राइवेट सेक्टर खे ॾेई छॾियां मां अची घर सुम्ही पवां ईअं न आहे मां जिथे ज़रूरत आहे उते असां इहो अमल कंदासीं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो जिथे ज़रूरत न आहे त उते न कंदासीं पर एजुकेशन हिकिड़ी क्वालिटी जी मिलंदी सभिनी स्कूलनि में इहो असां इंश्योर कंदासीं। असां तव्हां बि पंहिंजे स्कूलनि में गवर्नमेंट सरकारी स्कूलनि में पढ़िया हो ऐं बि सरकारी उहो ज़मानो वापसि वठी अचिणो आहे इहो डिटर्मिनेशन जेकॾहिं मुंहिंजी आहे तव्हांजी बि हुजणु खपे त उहो ज़मानो वापसि वठी अचिणो आहे। अच्छा पाण जेके ॻाल्हि कयूं पिया उस्तादनि जे हवाले सां हाणे जेकॾहिं उस्ताद बि अचनि था बायोमेट्रिक सिस्टम बि लागू थी वियो आहे उस्तादनि जी हाज़िरी बि ठीकु आहे न पर 100% बायोमेट्रिक्स असां निज़ाम असां बायोमेट्रिक सिस्टम त आहे असां वटि डेटा बि आहे असां वटि उन बि हाणे असां मॉनिटर्स हायर कयूं था मॉनिटर हायर्स कयो था पर तव्हां जेका ॻाल्हि कई त 80% जेके उस्ताद आहिनि उहे ना अहल आहिनि तव्हां सम्झो था त जेके 20% आहे कॾहिं बि न कई ना अहल इहा हिकिड़ी स्वीपिंग स्टेटमेंट आहे 80% ना अहल नॉन ट्रेनेबल हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे ना अहल हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे ठीकु आहे न थी सघे थो ट्रेंड न आहिनि 80% जेके उस्ताद 80 नॉन ट्रेनेबल उहो ॿी ॻाल्हि आहे हिकिड़ी अंग्रेज़ी में मां हाणे उहो सम्झाए मासिस खे नथो सघां उन में वरी पोइ सिंधी लैंग्वेज में वरी छा आहे त वरी लफ़्ज़ जेके वठिणा पवंदा शायदि वरी पोइ कंहिंखे नागवार लॻनि नॉन ट्रेनेबल जी ॻाल्हि कई आहे 80% जे विच में अनट्रेनेबल हुया हाणे थी सघे थो उनखे सुठी ट्रेनिंग ॾेई ट्रेनेबल कजे सुठो पढ़ाए सघनि मां कॾहिं ईअं न चयो त 80% ना अहल आहिनि मुंहिंजा उस्ताद ना अहल में ऐं नॉन अनट्रेनेबल में फ़र्क़ु आहे सो इहो पाण उस्ताद असां ट्रेनिंग लाइ हाज़िर आहियूं ट्रेनिंग ॾियण जे लाइ उस्तादनि खे पर उस्तादनि बि कसूर न आहे मिसाल असांजी रिक्रूटमेंट जेको प्रोसेस हुयो इहो फुल ऑफ फ्लाज़ उन में जेके कोताहियूं हुयूं ॾाढियूं हाणे उन कोताहियूं कहिड़ियूं हुयूं मिसाल जेकॾहिं 6 खां 10 ताईं पढ़ाइणो आहे त साइंस टीचर भर्ती करिणो आहे न जी या इंग्लिश जो टीचर भर्ती करिणो आहे या मैथ जो टीचर भर्ती करिणो आहे या बॉटनी जो करिणो आहे या ज़ूलॉजी या साइंस टीचर जेको बि आहे पर उमूमन इहो थियो त
त असांजो जेको हाई स्कूल टीचर आहे उहो न उनखे अंग्रेजी जो मास्टर आहे न उहो मैथ जो न साइंस जो। सुठा टीचर हूंदा डेफिनेटली आहिनि, मां ॾिठा आहिनि स्कूलनि में मैथ बि पढ़ाइनि था सुठो, अंग्रेजी बि पढ़ाइनि था, डेडिकेशन आहे, पर घणा परसेंट उहो थी सघे थो। त हिकु ई उस्ताद आहे जेके पूरा सब्जेक्ट पढ़ाए थो। माना जेकॾहिं इंग्लिश जो उस्ताद आहे त उहो वीचारो सिंधी बि पढ़ाए थो, इंग्लिश बि पढ़ाए इंग्लिश थो, जो जेको जेकॾहिं सिंधी जो उस्ताद आहे सिंधी जो उस्ताद आहे उहो मैथ बि पढ़ाए थो। पर हाणे इहा नाइंसाफ़ी आहे ॿारनि सां बि ऐं उस्तादनि सां बि। त थियणु ईअं खपे त उहो जेको टीचर हुजे मैथ जो अलॻि हुजे, साइंस जो अलॻि हुजे, इंग्लिश जो अलॻि हुजे। इहा असांखे हाणे वरी स्कूल स्पेसिफिक रिक्रूटमेंट करणी पवंदी। ॿियो वरी ट्रांसफर पोस्टिंग जो जेको हिकिड़ो सिस्टम आहे न, इन बि हिकिड़ो भौचाल क्रिएट करे छॾियो आहे। को बि छोकिरी पंहिंजे ॻोठ में न रहणु चाहे थी, जेका टीचर आहे हर छोकिरी हैदराबाद अचणु चाहे थी, हर छोकिरी अर्बन एरिया में नवाबशाह वञणु चाहे थी, शहीद बेनज़ीराबाद में सर्व करणु चाहे थी, लाड़काणे शहर में रहणु चाहे थी, कराची में रहणु, ईअं छोकिरा। सही। त हाणे वञिजे सिस्टम मां कीअं निकिरिजे हिन मां? ठीकु आहे, इहो सिस्टम त पंहिंजी जॻह ते आहे। उस्तादनि जी हाज़िरी जो अलॻि सां ॿियो हिकिड़ो इशू आहे। यकीनन अवां अख़बारूं बि ॾिसंदा पढ़ंदा हूंदव, टीवी चैनल्स बि ॾिसंदा हूंदव, यकीनन तव्हांजी इहा सॼी जेका रिपोर्ट आहे तव्हांजे नज़र आॾो हूंदी त हिन वक़्तु जेके इंटीरियर में स्कूल आहिनि न उन में फर्नीचर आहे, न उन में को पखो लॻल आहे, न उन्हनि में। हाणे ॾिसां इहो कंहिं बि तव्हां जनरलाइज़ था कयो न, असां काफ़ी पखा काफ़ी फर्नीचर ॾिनो आहे, पर जे फर्नीचर न ॾिनो वियो आहे उनजो ज़िम्मेदार मूं त न आहियां न। 4 सालनि अॻ में मां 50 साल जो फर्नीचर वेही स्कूलनि खे ॾियां। काफ़ी शिकायतूं मिलियूं आहिनि न, हिकिड़ी न आहे। पोइ हिकिड़ी न आहे, फिल कीअं कयां मां? जेको 40-50 साल जो गैप आहे जंहिंमें फर्नीचर न मिलियो आहे, डायरेक्टर वेठो आहे, डीओ वेठो आहे, को उन खां त पुछणो करे न, कोताही ठीकु आहे न एजुकेशन डिपार्टमेंट। त इन समूरनि मसइलनि खे आख़िर हल कीअं कबो? कयूं था न, इहो को क्विक फिक्स न आहे, पर जे क्विक फिक्स करिणो आहे त पोइ एमरजेंसी लागू थींदी, फंड जेके डाइवर्ट करणा पवंदा। अकाउंटेबिलिटी जो मैकेनिज़म हिकिड़ो, पैसा खाई था वञनि। मुंहिंजा स्टाफ आहे एजुकेशन जा, लोअर स्टाफ 62 वॉलंटरी रिटर्न करे आया आहिनि पैसा नेब खे, यानी उन्हनि मिस एप्रोप्रिएट अमाउंट कयो हूंदो तॾहिं नेब खे रिटर्न करे आया आहिनि। ठीकु आहे। ऐं इन इशूअ खे को खणे नथो, सिंपल खणे थो न। तव्हांजे प्रोग्राम जो न उन में इन इशूअ खे खणो। जेकॾहिं माण्हू मिस एप्रोप्रिएशन थिए थी त फर्नीचर न मिलंदो, यानी उहा लेवल कहिड़ी आहे? फर्नीचर ऐं पखनि जी ॻाल्हि त अञा पोइ आहे, स्कूलनि ते कब्ज़ा पिया थियनि। पोइ हाणे माण्हुनि जा रवैया तब्दील करणा पवंदा न। कब्ज़ा त पंहिंजी जाइ ते, पर माण्हू गंद किचिरो स्कूल में ग्राउंड में माल बधनि था, उते वाड़ा लॻा पिया आहिनि, वथाण लॻा पिया आहिनि स्कूलनि में। छा वथाण त चलो थोरा हूंदा न, 2% हूंदा, 1% हूंदो, कब्ज़ो बि 1%, 2% हूंदो। उन्हनि खे कीअं हल कजे? 1% हल थी वेंदो न। उन ॾे हरू भरू असां उन ॾे छो भॼूं? जेकॾहिं 5 कमरा आहिनि उन स्कूल जे पोयों साइड ख़ाली प्लाट पियो आहे, प्लाट ते कब्ज़ो आहे, कब्ज़ा आहिनि माण्हुनि जा, स्कूल ते बिल्डिंग ते कब्ज़ा आहिनि हूंदा। बिल्कुलु असां तव्हांखे फैज़गंज में सर इहा असां वटि पाण वटि रिपोर्ट हली त फैज़गंज में 500 स्कूल अहिड़ा आहिनि जेकी या त माल जे वारनि में तब्दील थी विया आहिनि या वरी उन्हनि ते कब्ज़ा आहिनि। अकेरी में सर मजुला साहब पाण असां रिपोर्ट हलाई आहे, हलूं था। मूंखे हिकिड़ो 10 स्कूल ॾेखारियो, मां तव्हांखे रिपोर्ट हलाइण सवली ॻाल्हि आहे। पाण जा फुटेजेस ॾेखारिया उन्हनि जा न रिपोर्ट फुटेजेस त हलो ठीकु आहे, 500 स्कूल वॾी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, नॉन वायबल। अगेन मां तव्हांखे ॿुधायां त इहे वॾेरे जो ओताक हुननि खे लोकल गवर्नमेंट जेके परवेज़ मुशर्रफ जी जेका लोकल गवर्नमेंट सिस्टम हुयो उन में नाज़िम जेको वरी हाणे नाज़िम अची विया आहिनि, उन नाज़िमनि इहे वाड़ा हुननि खे माण्हुनि खे स्कूल जे नाले ते ठाराए ॾिना। ठीकु आहे, उहो उन्हनि ॾिना, तव्हांजी हुकूमत ॾिसो न, उहो मुंहिंजे गले में पिया आहिनि न। उहो बेसिकली स्कूल जेकॾहिं हिकिड़ो ॻोठ आहे, तव्हां ॻोठनि जी ॻाल्हि था कयो, हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंमें 12 आहिनि, 3 स्कूल थी सघंदा छा हुते? हिकिड़ो स्कूल 30 ॿारनि जे लाइ काफ़ी आहे प्राइमरी स्कूल। जेकॾहिं वॾेरे नाज़िम खे इस्तेमालु करे उते 2 स्कूल ॿिया ठाराए छॾिया त उहो लाज़मी आहे हाणे वाड़नि में तब्दील थींदा। छो? उहे ठाराया बि इन जे लाइ वॾेरे जी ओताक लाइ ठाराया विया। त हाणे उनखे कीअं हल कजे? नॉन वायबल ग़लति स्कूल आहिनि।
जेके वो या त डिस्पेंसरी ठाहे जेके सरकारी स्कूल आहिनि मां उन जी ॻाल्हि बि मां कयां सरकारी जी ॻाल्हि मां बि इहा ई थो कयां जी छो त मूंखां वधीक सेक्टर खे को नथो सुञाणे ॾिसो न हिकिड़े त इन में ॾिस, जी 500 ॻाल्हि कई तव्हां मीरवा में जेका बि ठरी मीरवा में जी 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 फेसगंज जी 500 ॻाल्हि कई स्कूल मूंखे हाणे फेसगंज तालके जी ॻाल्हि कई से तालके में 500 स्कूल मूंखे तव्हां 50 ई गणायो मूंखे तव्हां नाला ॾियो तव्हां जॉइंट इंक्वायरी टीम ठाहियूं था या जेका बि टीम जॉइंट सिंध टीवी सां असां गॾु मूंखे 50 स्कूल ॾेखारियो ऐं मूंखे उहे वायबल हुजे स्कूल बिल्कुलु वायबल बिल्कुलु वायबल तव्हां सम्झणु खपे थो जी, त बिल्कुलु। वॾेरे जी औताक न नाहे, आहे बिल्कुलु। सही स्कूल ठहियो हुजे पर ठीकु इहे आहे। सही स्कूल ठहिया ई न आहे अच्छा हिकु त कब्ज़नि जी ॻाल्हि अलॻि ॿार स्कूल में फर्नीचर न आहे पाणी न आहिनि सहूलियतूं न आहिनि त हिकिड़ो ॿारु जेको स्कूल में पढ़ाई जे लाइ वञे थो मेंटली तौर ते ॿार खे छा उते रिस्पॉन्स मिलंदो उहा ई सही ॻाल्हि आहे एनवायरमेंट असांखे बहितर बहितर बणाइणी आहे न उहो ॿारु जेकॾहिं स्कूल में वेंदो उनखे इहे शयूं न मिलंदियूं त उहो पढ़ाई जी तरफ़ कीअं ईंदो पैसा वञनि था स्कूल मैनेजमेंट कमेटी जा पैसा था वञनि हर स्कूल ते स्कूल स्पेसिफिक बजट वञे थी हर स्कूल ते ठीकु आहे तव्हांखे मां इंटरप्ट कंदमि फज़ुल्ला साहब पाण इतां ई कंटिन्यू कंदासीं नाज़रीन हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ अचूं था पाण इन ई पॉइंट ते ॻाल्हाईंदासीं नाज़रीन प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ख़ुशामदीद चऊं था पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया सेक्रेटरी तालीम फज़ुल्ला पेचू साहब सां मौजूदु आहिनि फज़ुल्ला साहब जीअं अव्हां सां मां ॻाल्हि कई बायोमेट्रिक सिस्टम जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कईसीं इन ते पाण ॻाल्हायूं पिया कब्ज़नि वारो मामिलो अलॻि शइ आहे पर ॿार खे जेकॾहिं माहौल ई स्कूल में सही न मिलंदो त उहो तालीम किथां वठी सघंदो सही तरीक़े सां जेकॾहिं स्कूल जो इंफ्रास्ट्रक्चर सही न आहे तव्हांजो ऐं ॿार खे को डिफरेंस महसूसु नथो थिए पंहिंजे घर खां ऐं स्कूल में एनवायरमेंट बहितर हूंदी त ॿार घर खां स्कूल ईंदो यकीनन बिल्कुलु कलरफुल जेकॾहिं स्कूल हूंदो एक्टिविटीज़ हूंदियूं उनजे लाइ जी असां ॾिसो बिल्कुलु न असां नंढे पैमाने ते कयूं पिया अर्ली चाइल्डहुड डेवलपमेंट सेंटर्स त क्लास 1 खां 5 ताईं जेके ॿारनि जी उमिरि आहे अर्ली लाइफ आहे जेका उन्हनि खे अटेंड कजे ॿारनि खे त इहा सिर्फ़ कराची हैदराबाद ताईं हूंदो या पूरी इंटीरियर सिंध में बि इहो सिस्टम लागू हूंदो असां एॾी ग्रोथ न कंदासीं हरू भरू अखियूं बंदि करे काए पऊं हर शइ में पर इहो केयरफुली असां हिन सिस्टम खे इम्प्लीमेंट कयूं पिया फ़िलहालु नवाबशाह में ऐं कराची में लियारी में कयो आहे लियारी में तव्हां वञी सघो था उनखे रेप्लिकेट कयूं था उन सिस्टम खे एनजेवी स्कूल खे असां बहितर बणायूं पिया जेको असांजो सेंटर हुयो एक्सीलेंस जो कंहिं ज़माने में तमामु वॾा सियासतदान तमामु वॾा एजुकेशनिस्ट सुठा माण्हू पर पेचो साहब हैदराबाद कराची नवाबशाह जी ॻाल्हि उन जी सिचुएशन कुझु अलॻि आहे इंटीरियर जी पाण ॻाल्हि कयूं पिया जेके इंटीरियर स्कूलनि में जेके हालत आहे पाण उनखे कीअं बहितर करे सघूं था कयां थो न बहितर उनजी तव्हां सां अॻिते हली ॻाल्हायूं था न त उन्हनि खे बेसिकली इहे शयूं जेके मिसिंग फैसिलिटीज़ आहिनि उहे ॾियणियूं आहिनि असांखे एमरजेंसी ऐं इहा ई आहे एमरजेंसी जी ॻाल्हि तॾहिं CM साहिब थो करे न जॾहिं बि वञे थो स्कूल में कंहिं बि स्कूल में छो तजुर्बेकार माण्हू आहे जंहिं बि स्कूल में वियो आहे इहे शयूं उनजे ज़हन में आहिनि त भई इन्हनि खे कीअं असां ॾिनो वञे स्कूलनि में सो बेसिकली इनखे असां केटर फार कयूं था पर हाणे ॾिसो न गैप आहे रिसोर्स जी मिसाल तव्हां 30 सालनि में जेके शयूं ॾियणियूं उहे हाणे तव्हांखे 5 सालनि में ॾियणियूं पवंदियूं सभिनी स्कूलनि में त इहो वॾो डिफ़िकल्ट टास्क आहे पर असां करे वेंदासीं इन्हनि खे पहिरियों असां ॾिसो न जंहिंमें हाणे एनरोलमेंट ई न आहे तव्हां स्कूल जी ॻाल्हि थो कयां मां ऑनलाइन एनरोलमेंट थो वठां सभिनी खां मुंहिंजो भई तव्हां पंहिंजे स्कूल जी एनरोलमेंट पूरी मूंखे ऑनलाइन करे ॾियो सही हाणे मां जॾहिं के स्कूल ॾिसां थो जिते 13 मास्तर वेठा आहिनि ॿार 18 वेठा आहिनि त पोइ उन में कहिड़ी फैसिलिटीज़ जी ॻाल्हि था तव्हां कयो जंहिंमें ॿार ई न आहिनि उस्ताद ॿार ई नथो वठी अचे पर जेके ॿार उते मौजूदु आहिनि जेके 13 ॿार उनजे लाइ मास्तर हिकिड़ो हुजणु खपे ठीकु आहे पोइ मां रिसोर्सिस मास्तरनि ते छो ख़र्चु कयां हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बि त न आहे न गुरबत मटाइण तव्हां इंडस्ट्रियलाइज़ेशन करायो इंडस्ट्रियूं हणो कारखाना हणो या ॿियूं शयूं कयो न इन जो सबबु छा आहे ॿार स्कूल में अचनि छो था हाज़िरी घटि छो आहे छो नथा दिलचस्पी न आहे न उस्ताद जो हिकिड़ो कमु इहो बि आहे त ॿारनि खे उन सां कम्यूनिटी मोबिलाइज़ करे उन पाड़े वारनि सां या जेको पॉपुलेशन आहे
उन्हनि खे बावर या कराए जेके पेरेंट्स आहिनि उन सां हा, कुझु parents. मीटिंग्स वग़ैरह कजे, कुझु अहिड़े मामलनि बिल्कुलु, कमेटियूं community वग़ैरह ठाहे mobilize वञनि। करे सॼा उन्हनि सां मीटिंग नथा कनि। उहो चवंदा साईं असां 8 बजे स्कूल खुले थो, 9 बजे ईंदासीं, पंहिंजे 1 बजे हलिया वेंदा। ठीकु आहे। अच्छा, पाण हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं जेके प्राइवेट स्कूलनि में उते जेका सिंधी पढ़ाई थी वञे उनजी का लेवल हिन वक़्त ताईं का ठीकु न आहे, उनजी का क्वालिटी आहे उहा न आहे। जेके मास्तर सिंधी पढ़ाइनि था उन्हनि जी पंहिंजी सिंधी उनखे लिखणु कोन थी अचे, त उन मां तव्हां छा था चओ, छा था सम्झो था? इहो असांजो एग्रीमेंट आहे जेके प्राइवेट स्कूल सां। हाणे अगेन इहा हिकिड़ो ब्यूरोक्रेसी जी वीकनेस आहे। DG असांजो डायरेक्टर जनरल आहे प्राइवेट स्कूल्स एंड कॉलेजिस। उनजो इहो कमु आहे जॾहिं असां एग्रीमेंट सही था कयूं कंहिं बि हुन सां प्राइवेट सेक्टर जे स्कूल सां या कॉलेज सां, उनखे सिंधी पढ़ाइणी आहे कानून मुताबिक़ या उर्दू पढ़ाइणी आहे, ॿई सब्जेक्ट। जिथे सिंधी जी अक्सरियत आहे उते उर्दू पढ़ाइनि ॿारनि खे, ठीकु आहे। जिथे उर्दू जी अक्सरियत आहे उते सिंधी। कोहिजन अचे सोसाइटी में, हिकिड़ो सही मिलाप थिए सोसाइटी जो, पर ईअं नथो थिए। उहा एग्रीमेंट जी वायोलेशन था कनि। अगेन नाल ई आहे जेके मुंहिंजे स्टाफ आहे DG मॉनिटरिंग रादर इहो DG प्राइवेट स्कूल्स आहिनि, उहे उते वञनि ई नथा। उते वञणु खपे उन्हनि खे, उन स्कूल में ॾिसजनि, वेहनि उन क्लासरूम में जिथे उहो सिंधी लैंग्वेज टीचर, पहिरियों त ॾिसनि त सिंधी लैंग्वेज टीचर आहे या न आहे। अक्सर न आहे, पर जे जेके आहे असां ॾिठा आहिनि उहे अक्सर न हूंदो, मां एग्री थो कयां, इहो को इशू न आहे। सिंधी पढ़ाइणु खपे। सिंधी जेकॾहिं नथो पढ़ाए त उहो उन एग्रीमेंट जी हो थो। त पिचो साहब छा था सम्झो इन में कोताही कंहिंजी आहे? सिंध सरकार पंहिंजे फ़ैसिलनि ते अमल छो नथी कराए सघे? सभिनि जी कोताही आहे न। सिंध सरकार कीअं कराईंदी? जेल में विझे। मिसाल मां हिकिड़ो एग्रीमेंट जो जेको कोताही थो करे, मां पंहिंजे माण्हू खे कढी छॾियां, उन प्राइवेट सेक्टर जो स्कूल बंदि करे छॾियां, तव्हां इहो था चाहियो न? असां इहो नथा चाहियूं। असां चऊं था त ॿार जेको स्कूल में वञे थो उनखे तालीम जेका जे नथो करे पोइ एक्शन। हिकिड़ो लियाकताबाद में स्कूल आहे, मिसाल ॿुधायां थो न, लियाकताबाद में स्कूल आहे या पंहिंजो करीमाबाद में स्कूल आहे, उते किथे सिंधी टीचर किथां वेंदो? सवाल थो कयां मां तव्हां खां, उते किथां वेंदो? उते मुक़ररु थींदो जेकॾहिं उनखे तव्हां अपॉइंट कंदो। मां छो अपॉइंट कयां? प्राइवेट स्कूल वारा कंदा न। प्राइवेट स्कूल वारा कंदा त यकीनन उनखे करणो पवंदो न। जेके एतिरी फीसियूं वठंदा, तव्हांखे ख़बर आहे त प्राइवेट स्कूल जी फीस केतिरी आहे। ठीकु आहे, प्रैक्टिकल इश्यूज़ बि आहिनि। त मिसाल हिकिड़ो ॿियो ऑप्शन बि मूं वटि ज़हन में आहे जेको मूं ॾिनो बि हुयो। मिसाल हिकिड़ो असां पूल ठाहियूं 500 सिंधी लैंग्वेज टीचर्स जो, उन्हनि मां हर स्कूल खे ॾिना वञे, टीचर ॾिनो वञे। ठीकु आहे न? इहो बि हिकिड़ो ऑप्शन थी सघे थो। ठीकु आहे, इन ते बि मां गौर पियो कयां। पर असांजा माइक्रो इशूज़ एॾा आहिनि असांजे डिपार्टमेंट में, जे हिकिड़े इशू उहे ई चयुमि न तव्हांखे, जेके इशूज़ जो जेको इहो भंडो आहे हिकिड़ो, जंहिंखे खणूं था त वरी हिकिड़ो ॿियो इशू निकिरे थो। इशू त तमामु यकीनन तमामु घणा आहिनि, पर इन मसइलनि खे आख़िरकार तव्हांजी गवर्नमेंट ई हल कंदी न, तव्हांजो इदारो ई हल कंदो न। माण्हुनि खे रवैया बि तब्दील करणा पवंदा न। कहिड़नि माण्हुनि खे? पेरेंट्स खे बि प्राइवेट सेक्टर जे माण्हुनि खे जेके स्कूल था हलाइनि, जनरल पॉपुलेशन, जनरल कम्युनिटी, सॼो गंदो पाणी स्कूलनि जे ग्राउंड्स में विझी था छॾनि। ऐं इहो आउं कहिड़े कानून तहत मां उन्हनि खे पकड़ियां? पंहिंजा हुते SHOs आहिनि, पटवारी मुख़्तियार पंहिंजो तपेदार आहिनि, ऐं हिननि जी बि ज़िमेदारी आहे, डिप्टी कमिश्नर जी ज़िमेदारी आहे मेन। जेकॾहिं हर माण्हू पंहिंजी पंहिंजी ज़िमेदारी महसूसु करे कमु करे त मां सम्झां थो त सिंध जी एजुकेशन बहितरीन आहे, गामज़न थींदी। अञा न थी आहे जेका थींदी। अच्छा, पाण ॻाल्हि कंदासीं केडर सिस्टम ते। जेको केडर सिस्टम लागू कयो वियो, ॿाहिरां खां माण्हू घुराए सुठी सैलरीज़ ते रखिया विया, उन मां सुठी सैलरी कोन आहे, सुठे पैकेजिस ते रखिया विया, उन ई पैकेजिस में रखिया विया, उन मां कहिड़ो फ़ाइदो पियो आहे? फ़ाइदो अञा इम्प्लीमेंट, अञा कोर्ट में आहिनि केसिस, अञा उहो हल न थियो आहे। छा था सम्झो थी वेंदो? मां कोशिशि कयां थो हल थिए। इन सां कहिड़ो फ़ाइदो बहितर थींदो? उहो ई अॻे उस्ताद जेको थिए थो डायरेक्टर, उन में बहितरी ईंदी, कॉम्पिटिशन जो हिकिड़ो कंसेप्ट थींदो, अॻो ईंदो। उहो बि पूरी सिंध में हूंदो या सिर्फ़ कुझु शहरनि में लागू कयो वेंदो? पूरी सिंध में लागू कयो वेंदो। अच्छा, हिते पेचो साहब अव्हांखे इहो पुछणु चाहींदसि त हिन वक़्तु जेके सिंध में स्कूल बंदि पियल आहिनि, उन जे हवाले सां तव्हां छा पिया सोचो? बंदि पियल जेकॾहिं तव्हां मीडिया ते ॻाल्हाईंदो न, बंदि पियल खे कैटेगराइज़ कयो।
ठीकु आहे, उहो रिपोर्ट करे तव्हांखे ॾेखारींदासीं। ॾेखारियो न, इहो बंदि हूंदो किथे किथे आहिनि न बंदि, तव्हांखे ॿुधायो न, कुझु नाला ॿुधाया। मां उनजी पॉपुलेशन बि तव्हां सेंसस बि कयो ॻोठ ठीकु जो, आहे, ठीकु आहे, त भई हे स्कूल आहिनि, हिते घणा स्कूल 2 आहिनि, ठीकु आहे, 2 आहिनि, 3 आहिनि, 4 आहिनि, घणा बंदि पिया आहिनि। ठीकु आहे, ईअं न आहे हर भरू जीअं तव्हां ब्लैक पिक्चर ॾियो था न, ईअं न आहे, ईअं ग़लति स्कूल खोलिया विया आहिनि। ठीकु आहे, उहो कंहिंजी उहे तरफ़ां नॉन वायबल जी हिकिड़ी इस्तलाह तव्हां लिखी छॾियो, गैर फ़ाल, गैर फ़ाल स्कूल आहिनि नॉन वायबल, जेके न थींदा जेके सरकारी स्कूलनि मां पाण उनजी ॻाल्हि पई कयां, जिते बि जीअं तव्हां था चओ सरकारी, हिकु सभु या ॿ सरकारी स्कूल, स्कूल आहिनि। हिकु या ॿ स्कूल में बंदि आहिनि, उनखे पाण कीअं कंदासीं? बंदि ॾिसो न, बंदि खे अगेन वायबल ऐं नॉन वायबल, वायबल स्कूल आहे उहो बंदि हूंदो त उनजी ज़िमेदारी मां खणां थो, पर हिकिड़ो जेकॾहिं वॾेरे जी औताक वॾेरे ई ठारायो आहे, मुंहिंजे अञा रिकॉर्ड में ई न आहे त साईं उमूमन हेतिरा स्कूल बंदि पिया आहिनि, हेतिरा स्कूल बंदि पिया आहिनि। मां त हर स्कूल में वीचारा चापड़ बि किरनि था मथां, त बि ॿार वेठो आहे, ॿार वेठो आहे, बिल्कुलु उहे बि ॾिठा आहिनि। मां पूरी सिंध जी ॻाल्हि न कई, जिते इलाइक़नि में स्कूल बंदि आहे मां उनजी पाण तव्हां सां डिस्कस कई। पाण पेचो साहब पाण ॻाल्हि कंदासीं त जेके प्राइवेट स्कूल आहिनि, ख़ासि तौर ते कराची जा जेके ख़ानगी स्कूल आहिनि, उन्हनि जा मालिक मोकलनि वारे मामले ते ऐं निसाब जे मामलनि ते सिंध सरकार खे नज़र अंदाज़ कंदा आहिनि। इन में तव्हांजी कोताही आहे? इम्प्रूवमेंट अची वई आहे, मां पोएं दफ़े इहो ई मसइलो आयो पर उन में बहितरी आई, उन्हनि हाणे असांखे ॿुधनि था, हाणे नओं चीफ मिनिस्टर साहिबु आयो आहे, इहो क्लियरली जस्ट ही वुड स्पीक टू देम, क्लियरली पंहिंजो ॿुधाईंदो, वञे बि थो स्कूलनि में, ठीकु आहे। ऐं सिलेबस जे हवाले सां पाण ॻाल्हि कई, सिलेबस सां बिल्कुलु सिलेबस असां रिव्यू कयो आहे, आहिस्ता आहिस्ता नया किताब बि प्रिंट कयूं पिया, घणा नया सब्जेक्ट्स बि इंट्रोड्यूस थिया आहिनि, सो उन ते बि काफ़ी असांजो करिकुलम एक्ट जेको आहे असां लागू कयो आहे सिंध में, पहिरियों दफ़ो सिंध में, ॿियनि प्रोविंसिस खां बि पहिरियों हिते थियो आहे। काफ़ी बहितरी, ॾिसो न, बहितर असां कम कया आहिनि, पर हाणे हुन में छो की रिज़ल्ट्स जे लाइ टाइम लॻे थो, एजुकेशन में ईअं हिकिड़ो जेको क्लास 1 में आहे उहो पंहिंजा इंडिकेटर्स ॿार कॾहिं नी थो, जेकॾहिं उन ते हाणे जो कमु कयो अॼु खां, त 10 सालनि खां पोइ उहो ॿारु तव्हांखे ॿुधाईंदो त मुंहिंजी कैपेबिलिटी या कैपेसिटी केतिरी आहे। अच्छा पेशवा साहब, हाणे पाण ॻाल्हि कंदासीं, वरी मोटी ईंदासीं उन टॉपिक ते, जेके गोसड़ू उस्ताद आहिनि उन्हनि जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदव? गोसड़ू एलिमिनेट थी विया आहिनि, गोसड़ू ख़तमु थी विया आहिनि, गोसड़ू सभु रिकॉर्ड में अची विया आहिनि। अॻे त ख़बर न हूंदी त केरु टीचर किथे पोस्ट आहे, केरु आहे, केरु छा आहे, सभु हाणे रिकॉर्ड में अची विया आहिनि, त गोसड़ू जी इस्तलाह उस्तादनि जी ख़तमु थी वई। तव्हां सम्झो था त पूरी सिंध में जेके आहिनि उस्ताद पंहिंजे यकीनन वञनि था पिया, पंहिंजी ड्यूटी कनि था ईमानदारी सां। मां क्रेडिट ॾियां थो उस्ताद खे जेके वञनि था, मतिलबु जेके बायोमेट्रिक्स ॾेई करे उनजे भव खां वञनि था, त मां उन्हनि खे क्रेडिट ॾियां थो उस्ताद खे, त देरि आहे दुरुस्त आहे, ऐं जेकॾहिं इम्प्रूवमेंट इहा आहे, ऐं मूंखे इंफॉर्मेशन मिले थी त हाणे उस्ताद वञनि था। अच्छा पेचो साहब, हिकिड़ी शइ इहा हुई त ईअं तालीम जी बहितरी जे लाइ ईअं थी सघे थो साञावंदनि जो कुझु माण्हुनि खे खणजनि, कुझु पढ़ियल लिखियल तबिकनि खे माण्हुनि खणिजे, उन सां गॾोगॾु ॿारनि जा जेके वालदेन आहिनि, पेरेंट्स, उन सां गॾु हिकिड़ी प्राइवेट कमिटीज़ ठाहिजनि, उन जे बुनियादनि ते कमिटीज़ आहिनि असां वटि, उन में वालदेन खे बि शामिल जेकॾहिं कयो वञे त इन सां तालीम ते केतिरो असरु पवंदो, तव्हां छा था सम्झो? वालदेन जी कमेटी आहे, हाणे माण्हुनि में एक्टिविटी वधी वई आहे लोकल लेवल ते, हाणे माण्हू जिथे बि तव्हां वञो न त असांखे पढ़ाई खपे, असांखे अंग्रेज़ी पढ़नि ॿार, असांजो स्कूल खोलायो, अॻे न चवंदा हुआ माण्हू, हाणे इहा डिमांड थिए थी, माण्हू खां डिमांड अचे थी त साईं असांखे हे कयो, असांखे स्कूल खोलाए ॾियो, असांखे स्कूल मास्तर खपे असांखे। सो इन में एक्चुअली असां थोरी घणी कोताही आहे गवर्नमेंट जी, उहा असां हुनखे कवर कयूं था। सिंध में काफ़ी तंज़ीमूं आहिनि जंहिंजो मां नालो हिन वक़्तु नथी वठां, उन्हनि जी कोशिश आहे त पूरे सिंध में जेका आहे इमरजेंसी लागू करे तालीम खे बहितर कयो वञे, त उन्हनि तंज़ीमुनि सां जो कॉन्टेक्ट आहे, अबरार काज़ी साहब जी आहे, पूरी सिंध में उन्हनि जूं रैलियूं निकिरनि थियूं पियूं, माण्हुनि वटि वञनि था, उन्हनि खे जिते जिते स्कूल तव्हां चओ था त बंदि आहिनि, पर जिते इहे शिकायतूं मिलनि थियूं पियूं उते वञनि था, उन जे पेरेंट्स सां मीटिंग कनि था, उस्तादनि सां मीटिंग कनि था, त ईअं छा सिंध हुकूमत जी तरफ़ां का उनखे सपोर्ट करणु खपे, सिंध हुकूमत खे कंदासीं। अच्छा, हिकिड़ो ॿियो अहम हिकिड़ो इशू आहे कराची बोर्ड जे हवाले सां, जेको कंट्रोलर आहे, कुझु तव्हांखे ख़बर हूंदी जेके बोर्ड में जेका नतीजा आया उन में फेरफार थी, उन खां पोइ उनखे गिरफ़्तार कयो वियो। अॼु असां उनखे ॾिठोसीं त उहो आज़ाद बि थी आयो, गॾोगॾु रिज़ल्ट बि उन अनाउंस कई आहे,
त इन जो छा चवणु चाहींदो? हिन में मां कोर्टुनि जा मसइला आहिनि, हुन में मां न वेंदुसि। राह कयो हूंदो, डेफिनेटली कंहिं कोर्ट कयो हूंदो, कंहिं कोर्ट त कयो हुयो, पर हे जेके हुन कम कया हुनखे गिरफ़्तार कयो वियो, त गवर्नमेंट तव्हांजी आहे, सेक्रेटरी तालीम तव्हां आहियो। मान आहे हुनजो सेक्रेटरी बोर्ड आहे यूनिवर्सिटी जो ॿियो आहे। ठीकु आहे, इन जे लाइ मां इन मसइले ते ॻाल्हाए न सघंदुसि, बोर्ड न यूनिवर्सिटी वारे, उहो सेक्रेटरी ॿियो आहे, त जेके अॼु जेके डिपार्टमेंट अलॻि आहे उहो। अच्छा, हिकिड़ो ॿी वरी पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध में 60 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, उन जो फीचर छा आहे? 60 लख ॿार स्कूलनि जो पूरी सिंध जे हवाले सां मां आहे, तव्हांखे बेस लाइन आहे, उहो ई मां चवां थो न, मां सॼे स्कूलनि जी एनरोलमेंट पहिरियों कंप्यूटराइज़ कयां, पोइ मूंखे फिगर्स मिलंदा त भई हेतिरा ॿार स्कूलनि में रजिस्टर आहिनि, कंहिं वटि फिगर्स कान्हनि, इहे ॿुध सुध ते न, इहा कंफर्म न, तव्हां मूंखे ॿुधायो किथां रेफरेंस किथां था वठो? पूरी मां सिंध जी ॻाल्हि थी कयां न, सिर्फ़ मां 62 लख माण्हू, तव्हांखे मूंखे नवाबशाह में ॿुधायो घणा माण्हू ॿार आहिनि आउट ऑफ स्कूल? इंटीरियर जी मां ॻाल्हि थी न, मां सॼे सिंध जी ॻाल्हि, सॼी सिंध जी ॻाल्हि था कयूं, बिल्कुलु 60% ॿार जेके आहिनि उहे स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, 60 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि जी। त बेस लाइन स्टडी कहिड़ी आहे जंहिंखे तव्हां रेफर था कयो त 60 लख, का डेटा न आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो न, मां इहा डेटा असां कठी कयूं था त एक्चुअली ॿार मुंहिंजे स्कूलनि में घणा आहिनि, पोइ जेका बर्थ रेट आहे, ग्रोथ आहे, पॉपुलेशन ग्रोथ, उन सां असां टैली कंदासीं। हाणे नादरा जो कमाल ॾिसो त चाइल्ड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नादरा वारा कंहिं ॿार खे नथा ॾियनि, उहो ॿार जो हक़ु आहे। सेंसस जी ज़रूरत बि तव्हांखे न रहंदी जेकॾहिं चाइल्ड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नादरा वारा ॾियनि, राइट एट द बर्थ ऑफ द चाइल्ड। कंहिं बि ॿारु पैदा थिए थो त उनखे CRC जेको कंप्यूटराइज़ फॉर्म आहे, जंहिंखे बे फॉर्म था चऊं जी, उनखे CRC जो नालो आहे जी, उहो नादरा खे पैदा थियण खां पोइ फौरन ॾियणु खपे, पर नथो ठाहे। ॿारु ग़रीब हिकिड़े जेकॾहिं हुन में कैपेसिटी न आहे, अर्निंग कैपेबिलिटी न आहे, ओतिरे पैसनि जी हिमत न आहे, 1500 रुपयो मां सम्झां थो उहो नादरा जी फी आहे। त हाणे हिकिड़ो रूरल मुंहिंजो ॿारु आहे जेको स्कूल में पढ़े थो, मां उनखे ट्रैक कीअं कयां? ॿार खे को न को पॉइंटर हुजे न, या उन ते CNIC हुजे, या उनखे कानो को नंबर हुजे जंहिं नंबर ते उहो ट्रैक थिए। नंबर कोन्हे हुन वटि। ॿियो, मुंहिंजी डेटा में फुल ॿार शामिल न आहिनि। पेटियो साहब, यकीनन ही इंतहाई अहम मसलो आहे तालीम जो। ठीकु आहे, बिल्कुलु, न त अञा बि घणी ॻाल्हि ॿोल कयूं आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त टाइम पंहिंजे प्रोग्राम जो ख़तमु थी वियो आहे। नाज़रीन, अॼु पाण तालीम ते ॻाल्हायोसीं, इंशाअल्लाह अॻिले हफ़्ते वरी के नए महिमान सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, ऐं जेके बि तव्हांजा मसइला आहिनि उहे यकीनन पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू तव्हांजा हल कंदासीं। इन ते हिन वक़्त जो जेको प्रोग्राम आहे पंहिंजो पूरो थियो। इंशाअल्लाह वरी अॻिले हफ़्ते मिलंदासीं।